नाज़रीन, महरापुर में शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जे क़त्ल केस जे जाइज़े लाइ प्रेस क्लब नौशहर फिरोज़ में सेमिनार कोठायो वियो। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे ज़ाहिद काइम ख़ानी। महरापुर जे शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमून जे क़त्ल केस जी बहस करण लाइ PPF पारां नौशहर फिरोज़ प्रेस क्लब में हिकु ॾींहं वारो सेमिनार कोठायो वियो। सेमिनार में साहिती जे सहाफ़ियनि वॾे अंग में शिरकत कई। हुन मौक़े ते शरीक थींदड़ आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त जंहिंजे लाइ एहतजाज कंदा रहियासीं न त मुश्ताक सतो मरकज़ी कातुला मरकज़ी मुलज़िम आहे उहो गिरफ़्तार थिए त असांखे असुल हक़ीक़त ऐं राज़नि जी ख़बर पए, पर पुलिस जे ईअं सम्झो बेख़्याली जे करे उहो मुश्ताक सतो पेश पहिरियों चहर त उहो जेल कस्टडी थी वियो ऐं जेल कस्टडी थियण जे करे छा थियो त असांखे उन्हनि मुहरकातनि जी ख़बर ई न पइजी सघी त अज़ीज़ खे आख़िर हिन छो क़त्ल कयो, कंहिंखां पैसा वरितई ऐं कंहिं क़त्ल करायो। पाकिस्तान प्रेस फाउंडेशन गुज़िरियल काफ़ी अरसे खां वठी जेको सहाफ़ियुनि जे ख़िलाफ़ु हमला थियनि था उन जे ख़ात्मे जे लाइ उनखे घटाइण जे लाइ कमु करे रही आहे पाकिस्तान में। ऐं ईअं ई असां वटि जेको शहीद अज़ीज़ मेमून जो केस हुयो उन हवाले सां बि इब्तिदाई तौर ते ईअं लॻो पिए त भई हिन केस खे लिमिट थी वेंदो ऐं उन में पोइ जेके सहाफ़ती तंज़ीमूं हुयूं, यूनियन्स हुयूं, उन्हनि भरपूर एहतजाज कयो ऐं उनखां पोइ इन जी जांच थी। त असां चाहियूं था त जेके बि शहीद सहाफ़ी आहिनि उन्हनि खे उन्हनि जे इलाइक़नि में वञी यादि कजे ऐं उन्हनि जो केस जो जेको स्टेटस आहे उहो ॾिसिजे त छा सबबु हुया जंहिंजे करे उहो केस मंतक़ी अंजाम थी नथा पहुचे। जर्नलिस्ट उन्हनि जो जेको कमु आहे उहे सही तरह निभाइनि ऐं जेको जर्नलिस्ट जो त मेन कमु ई इहो आहे त उहे सही लाइ विढ़नि ऐं जेके बि अॼु असांजा माहिर जर्नलिस्ट आहिनि जंहिं सही लाइ विढ़ियो आहे उन्हनि सभिनी खे सभिनी खे जंहिं सही टू द पॉइंट विढ़ियो आहे उन्हनि खे शहीद कयो वियो आहे। अॼु ते मेन कंट्रीब्यूशन जेको आहे अज़ीज़ मेमण जो बि आहे जंहिं लाइ सही लाइ ॻाल्हायो पर उन्हनि खे बि शहीद कयो वियो हो। हीउ जेको वर्कशॉप हिते अॼु कराए पियो वञे प्रेस क्लब नौशहर फिरोज़ में उहो उन हिन सिलसिले जी कड़ी आहे ऐं जेको शहीद अज़ीज़ मेमून खे यादि कंदे ऐं वर्कशॉप सहाफ़ियुनि जे सिख्या जो बंदोबस्तु कयो वियो आहे उन में ॾाढो बहितरु थियो आहे। फिरोज़ इन प्रेस क्लब में जेको शहीद अज़ीज़ सहाफ़ी असांजो क़त्ल थियल आहे उन जे बाबति सेमिनार करायो वियो आहे। इन सेमिनार में जेके बि साहिती परगिणे जे मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल सहाफ़ियुनि शिरकत कई त इन समूरनि जो इहो चवणु आहे त सहाफ़ी अताब जो शिकार आहे, अदम तहफ़ुज़ जो शिकार आहे। सिंध में गुज़िरियल साल 2021 में सिंध असेंबलीअ में जेको सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ लाइ एक्ट पास कयो वियो आहे उन एक्ट ते अॼु ताईं अमल न थियो आहे। जेकॾहिं उन एक्ट ते अमल करायो वञे ऐं जेको जोड़ियल कानून आहे उन ते अमल करायो वञे त सिंध जा सहाफ़ी शहीद थियण खां बची सघे। सेमिनार मुनक़िद कयो वियो आहे, इहा तमामु ख़ुशाइन ॻाल्हि आहे ऐं हिन सेमिनार जे अंदरि जेके असांजे ज़िले जे अंदरि 2 सहाफ़ी शहीद थिया, सहाफ़ी अज़ीज़ मेमण ऐं पडीदन जो सहाफ़ी अलीशेर राजपर, उन जे सहाफ़त जे हवाले सां ज़िम्मेवारी निभाईंदे जेको हुननि खे क़त्ल कयो वियो उन फोरम ते बि ॻाल्हि ॿोल कई वई आहे। हुन ॻाल्हि जी आहे त शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमून जे क़त्ल जूं हक़ीक़तूं ज़ाहिर कयूं वञनि ऐं सहाफ़ियुनि जे तहफ़ुज़ लाइ जोड़ियल कानून सिंध एक्ट ते अमल कराए सहाफ़ियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कैमरामैन सदाम सुमरो सां गॾु ज़ाहिद काइम ख़ानी, आवाज़ TV नौशहर फिरोज़।